टंडो मोहम्मद खान में वफ़ाक़ पारां सिंध सां नाजाइज़नि ख़िलाफ़ पीपी जे सॾ ते एहतिजाज कयो वियो, जंहिंमें कारकुन वॾे तइदाद में शिरकत कई। MPA एजाज शाह बुखारी जी अॻवाणी में सजावल रोड ते धरणो हयो वियो। उन मौक़े ते पीपी अॻवाणनि चयो आहे त वफ़ाक़ी सरकार बिना कंहिं सबब जे मुलाज़िमनि खे बरतरफ़ करे खेनि मुआशी बदहाली जे वर चाढ़े छॾियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त सिंध सां माटेली मां वारो वर्ताव बंदि कयो वञे। पूरे पाकिस्तान में असांजे चेयरमैन साहब ऐलान कयो त जेके पाकिस्तान में ही गवर्नमेंट जेका न्याज़ी गवर्नमेंट वेठी जेके वाइदा कया उन्हनि ते पूरो कोन लथो, पर उन बरक्स हिन माण्हुनि खे कढणु शुरू कयो। 22,000 माण्हुनि खे हिननि कढियो नौकरियुनि मां। असां पाणी जे ख़िलाफ़ु जेको माण्हुनि जो रोज़गारु आहे, माण्हुनि जो जीअण जो जापो आहे, प्लस असां वटि न लाइट आहे। लाइट जो अवसर ताईं ॾिसी सघो था सिंध में छा आहे। उन खां सवाइ गैस, सिर्फ़ु सिंध सां इहे मसइला आहिनि। पॉलिसियुनि, ग़लति नज़रियनि, ग़लति अंदाज़ जे करे असांजी सिंध मुकमल तौर ते तबाह थी चुकी आहे। असांजी सिंध जा ग़रीब अवाम हर महांगाई में एतिरी चोट महांगाई, इन करे असां धरणो हयो आहे। बेरोज़गारी ऐं जेके माण्हू गवर्नमेंट मुलाज़िम उन्हनि खे लाथो वियो आहे, उन जे ख़िलाफ़ ई धरणो आहे। ऐं इहो धरणो इंशाअल्लाह ताला क़यादत जी हुकूमत सां जारी रहंदो। जेसीं ताईं वफ़ाक़ी सरकार इमरान ख़ान जी हुकूमत ख़तमु न थींदी, तेसीं ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। जेको न्याज़ी सरकार 22,000 वफ़ाक़ी इदारनि मां जेके मुलाज़िम जेके उन्हनि खे कढियो आहे, उन्हनि मुलाज़िमनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी रोज़गार ॾिनो ऐं हिन न्याज़ी सरकार उन्हनि खे जेको आहे बरतरफ़ कयो। सरकार जे ख़िलाफ़ रेफरेंडम आहे, हीउ कोन रेफरेंडम आहे। थोरो बि जेकर ख़्यालु हुजे त पाण हुकूमत छॾियो हलियो वञे। छो असांजी सिंध सां एॾो ज़ुल्म न कयो आहे, छो सिंध में न पाणी आहे न बिजली आहे।